अॻिते वधण जी भुल कई अथई। ग़रीब ज़रूर आया पर मजबूर न आया। मता अॻिते वधियो आहे। मां तव्हांजो जबल। जबल तू दिल दुखन के शाबाश जिनी मूसी गडु घारियो जैसी रहस जबल में तैसी रहा मूं पास। जबल मुंहिंजा बच्चा तू जिंदा है? हाँ भाजाई, मां जिंदा आहियां। मुझे मथा जेको इंतकाम जो वज़न आहे, मुखे मौत भी कोन कबूलियो। जेसी ताईं असांजे मथा थियल ज़ुल्मन जो हिसाब नथो वठां न भाजाई, ओसी ताईं मौत भी मूं तरफ कोन ईंदो। जबल तू एतिरा ॾींहं काथे हुए? तोखे ख़बर आहे त असांजे मथां छा छा थी गुज़रियो आहे? असांजो हिकु हिकु ॾींहुं क़यामत जे बराबरि हुयो। ज़ालिमनि असांजे मथां ज़ुल्म जी का कसर न छॾी आहे। मां अची वियो आहियां भाॼाई। हाणे वक़्तु अची चुको आहे त ज़ालिमनि सां कयल ज़ुल्म जो हिसाब सिधो कयां। मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो, हाणे वक़्तु अची चुको आहे। सुभाणे जो सिज वरी दौड़ण लाइ क़ुर्बान थी उभरंदो। ऐसी ताईं मां माठ करे कोन वेंदुसि जेसी ताईं ज़ालिमनि खां कयल ज़ुल्म जो हिसाब न वठां। माठ कर भाॼाई, माठ कर। हाणे रोईंदा असांजा दुश्मन। जेकॾहिं मूं उन्हनि खे रत जा ॻोढ़ा न वारिया त मुंहिंजो नालो जबल न आहे। ओ त मां पहाड़नि जो पुटु आहियां। जेको भी मूंखे चॿाड़ण जी कोशिश कंदो, बट्टी ॿाहिरि निकिरींदसि।
मस्ती करे तो भड़ो तू जो हाणे खेल खत्म। बोला दादा अता अता बोला दादा अता कुत्ता चोरी न बोला दादा न अता बोला दादा शांत हो न मुझे बांध अता क्यों खोल ने मुजाबा क्यों खोल मुजाबा क्यों खोल मुजाबा अखी बनते मुजाबा जेकर मुझे भागे कुछ भी थियो तवाजे खानदान मां कोब फर्द जिंदा न जरीदुस जेकर बंधन वारा न मारिया मावे तो मुझो नालो बि वली दाद न है वली दाद बाबा साईं खबर ॿुधी अथऊं त मौला दाद खे मारे विधो अथनि। छा मौला दाद मरी वियो? बाबा साईं अफ़वाह त इहा आहे। पर इहो कमु कंहिं कयो आहे? का बि ख़बर न आहे अकबर त इहो कमु कंहिंजो आहे। जानो शेर खान वारा जेल में आहिनि या ॿाहिरि निकिरी आया आहिनि? उन्हनि जी बि का ख़बर न आहे। शेर खान वारा अञा जेल में आहिनि ऐं तव्हां बि हिते आहियो। किथे इहो कमु सावण वारनि जे छोरनि त नाहे कयो? थी सघे थो बाबा साईं, पर शाम ताईं ख़बर पइजी वेंदी असली कातिल केरु आहे। बाबा मौला दाद खे मरणी हालत में अस्पताल खणाया विया आहिनि। छा तूं इहो छा पियो चईं? हा बाबा हींअर ई वाक़ियो थियो आहे। न न अदा अदा मौला रानी अमर रानी भी अल्लाह खैर कंदो मां भी तो सां गॾु हलां। बे ख़बर इहो कमु कंहिं कयो आहे? बाबा का बि ख़बर न आहे, पर सम्झां थो त इहो रहिस जे माण्हुनि जो कमु हूंदो। छा तो सम्झी त मौला दाद बची वेंदो? बाबा मूंखे त कोन थो लॻे त को मौला दाद बचंदो। बाक़ी जे हयाती हूंदसि तो अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी मारण वारे का बि कसर न आहे छॾी।
साहब अदा मौला दादे जी ॾे ख़बर अल्लाह सणाई कंदो असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयूं पिया। डॉक्टर साहब अदा बची तो वेंदो न? कुछ भी चई नथो सघे। अनवर तू हींअर जो हींअर ॻोठ वञ ऐं वठण त भलो पाॾो ॾिसी खेरात कर ऐं सॼे ॻोठ में गोश्त विराइजाए। मन असांजी खेरात अलाह साईं क़बूल करे ऐं मौला दाद तां मुसीबत टरी वञे। जल्दी कर जल्दी कर। ठीक है ठीक है। आज मां ॾाढो ख़ुशि आहियां शेर खान, ॾाढो ख़ुशि। वार सुठो कयो अथई जबल, पर मारण वारो थक ई न आयो अथई। कौन बचंदो शेर खान? जेकॾहिं थमे ते नंढो अस्पताल में दम ॾींदो वली तात खे मौला तात जी क़बर खटणी पवंदी। धक्को अहिड़ो हणी आहे, अहिड़ो धक्को हणी आहे जो मुड़ुस खे खुड़ी नसीब न थिए आहे। बासी हिकिड़ी ॾे आहे, हिकिड़ी ओ बासी। निशानो त अहिड़ो ई वरितो हम, पर मौला तात जी मुंहं मथां नज़र पइजी वई। इन जो मतलब त तूं उन्हनि जी नज़रनि में ज़ाहिर थी चुको आहीं जबल। मौला दादा सां गॾु अनवर ऐं वली दादा जी नज़र बि मुंहं मथां पइजी चुकी आहे, पर मुंहिंजो कुझु कोन बिगाड़ींदा। पर पलांद में तुझे सोट वारनि खे जीअरो कोन छॾींदा जबल। इन खां पहिरीं जो वली दाद वारा भज भजाम वांदा थी तुझे सोट वारनि जो रुख कर। इन खां पहिरीं उन्हनि खे कंहिं महफ़ूज़ हंध ते रहाइणो आहे। मां सभ खां पहिरीं इहो कमु करे वठां, बाक़ी ॻाल्हियूं बाद में जबल। छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां जबल शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ। अल्लाह निगहबान। लॾे ख़बर कंहिंजो चोरायो था वञनि? अरे चोरायो कोन अथनि, मौला दाद अस्पताल में आहे न, उनजो खेर कढंदा। पोइ असां हिते बीठा छा था करियूं? हलूं था घर, खणूं था थाल, मसे मसे त ॻोठ में गोश्त थियो आहे। चई सच तो, वाकई मौक़ो भलो आहे। गरीब जा ॿार बूटियूं खाइण लाइ तयार। अरे उसां खां पोइ असां गोश्त खाधो ई न आहे। वारो कर जल्दी कर, घर हलूं, थाल खणूं, थालनि में के ॿ टे बूटियूं नसीब थियनि। बाबा वारो कर। थधो थी हलूं था। कुहन त सही, माण्हू छा चवंदा त गरीब जा ॿार गोश्त खाइण लाइ तयार। अरे छा वरी छा चवंदा? इज्जत अचणी वञणी शइ, रुगो बेइज्जती बरक़रार हुजे। वारो कर, तकड़ कर, 5 रुपया खट कम खे पट हलिया। हल गरीब जा ॿार खेरात खाइण लाइ तयार। हलो छोरी मौला दाद मौत जे बिस्तरे ते पियो आहे। थोड़ी देर अल्लाह अल्लाह कंदे तुंहिंजा चप कोन सड़ंदा। मूंखे छॾ,
तू दुआ घुर दुआ। मां दुआ घुरा या न घुरा तोखे थी चवां तू बि घुर। मुंहिंजी मर्ज़ी आहे, पहिरियां तू दुआ मां जान छॾाए। हथ अलाह तरफ़ ऐं निगाहूं वरी मूं तरफ़। बात पई थी हाणे, इहा तुंहिंजी दुआ कहिड़ी क़बूल पवंदी? ऐं मूंखे छॾ, मूं दुआऊं घुरियूं तोखे थी चवां तूं बि घुर। ऐं मूं त अनवर खे बि मोकिलियो आहे त वञी ख़ैर कढ। तव्हां मरो या बचो, इन में मुंहिंजो छा? केड़ो वरी मुंहिंजो अंदर ठारियो अथव जो तव्हां लाइ दुआऊं घुरंदसि? वॾी का ॾाइण रन आई तोसां त को ख़ुदा ई पुॼे। हा असांजी वाट न आहे, पर थी हाणे निभागी दुआ बि घुरण कान ॾिनी। असांजे लाइ को ठिकाणो हथ कयो थी शेर खान? जेकॾहिं हथ न कया हा त पोइ तव्हांखे लॾाइण छो हा? अबा असां हिते हूंदा हुआसीं त घटि में घटि मां नाज़ा सां त वञी मिली ईंदी हुयसि। हाणे त असांखे ॻोठ में पेर बि रखण न ॾींदा। चाची ही पट वलीदाद वारनि जो आहे। हू तव्हां सां ॾाढो बि कनि था, तॾहिं बि मां कुझु बि कोन थो सघां। पर जॾहिं मुंहिंजे ख़रीद थियल पट ते हू पेर रखंदा न चाची, मां हुननि जूं टंगूं भञी छॾींदुसि। हा बा, पंहिंजो पड पंहिंजो हूंदो आहे। हा चाचा, उते वेहण सवलो थी पवंदो, छो त वलीदाद पंहिंजी हद संभालींदो ऐं असां पंहिंजी हद संभालींदासीं। पोइ ख़बर पवंदी मुड़ुस ऐं भाड़े जी। छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। ये 100 गिदड़ मिली करे बि इन खुलियल शींहं जो शिकार नथा करे सघनि। चाचा शहर मां तो अची न? हाँ पुट, शहर खां पियो अचां। चाचा अदा जी ख़बर ॾे, डॉक्टरनि छा चयो? पुट तोसां कूड़ नाहे, मां ओॾा लड़ी कोन वियुसि, छो त ओॾां वञण जे लाइ मुंहिंजी दिलि मञियो ई कोन। अदा जेकॾहिं ॿ विखूं भरे वञी हा त लही कोन वञी हा। भाॼी ॻाल्हि ॿिनि विखुनि जी नाहे, पर दिलि बि त मञे न। उन्हनि जे तरफ़ां वरी असांजो कहिड़ो अंदर ठरियल आहे जो उन्हनि खां वञी पुछी चऊं। बस चाचा, जेकॾहिं तव्हांजी दिलि नथी चवे त तव्हांजे मथां ज़ोर न आहे। मूं त इन लाइ पुछो, मुंहिंजो भाउ आहे न, दिलि रही न सघी। पुटरा साईं हयाती ॾींदो मौला ताला। बाक़ी जेको मूंखे ॿुधण में आयो आहे त बचण जी उमेद मिड़ई कुझु घटि आहे, ऐं डॉक्टर बि आसरो लाहे वेठा। न चाचा न, इहे न चओ, न चओ ईअं चाचा, इहे न चओ, न चओ ईअं। अम्मा तूं दिलि न लाहे, जेकॾहिं हूंदी हयाती त छॾे कोन वेंदो। डॉक्टर पूरी कोशिश कनि पिया ऐं वलीदाद खे आसरो आहे तॾहिं तूं ते इलाज कराए पियो। अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त ॿाहिरि न खणाए वञे सा। चाची आसरो घटि आहे, तॾहिं ॾाढा वलीदाद ख़ैर कढियो आहे। इहो ख़ैर ज़रूर अगामबो। भॼा जेकॾहिं माण्हुनि जो हुननि जे तरफ़ खां अंदर ठरियल हुजे हा न, त हर माण्हूअ जी अख आली हुजे हा, ऐं हर माण्हू मौला दादा जे लाइ दुआगो हुजे हा। या अल्लाह, या अल्लाह मुझे भाउ खे ज़िंदगी दे। पाक परवरदिगार, भले तू मूंखे मारे छॾ, पर मुझे भाउ खे ज़िंदगी दे मालिक, मुझे भाउ खे ज़िंदगी दे। हू लख ॾिंगो ई सही,
पर हिक जवान भाउ खे भेण मरंदे नथी ॾिसी सघे। हिक भाउ जा ज़ख़्म न दिल तां वया ई न आहिनि। ॿिए भाउ जो मौत न ॾेखारिजांइ, हुनजे बदिले मूंखे मारे छॾ। मां बदनसीब खे मारे छॾ मालिक, पर मुंहिंजे भाउ खे कुझु न कजो।